रहन पे अफगानी मुहाजिरीन कुछ घर उहे पाण कुछ हाणे त ॿुधण में अचे थो उन परी एरिया जे लाइ त को बिल्डर मलिक साहब पैदा थियो चए थो मुंहिंजी सॼी ज़मीन आहे। सिंध परस्त साथियो, मुसलसल अफगान बस्ती जूं ॻाल्हियूं हलन पियूं। बहरहाल अॼु आऊं उन ई सरज़मीन ते अफगान बस्तीअ में मौजूद आहियां। अफगानी मुहाजिरीन जे वञण खां फौरन पोइ हिकिड़ो बिल्डर पैदा थिए थो जेको दावा करे थो त ज़मीन मुंहिंजी आहे। नौजवान, तव्हांजो नालो छा आहे, छा मामलो आहे, ॿुधायो थोरो। नासिर हुसैन नालो आहे मुंहिंजो भाउ। हीअ अफगान बस्ती आहे जंहिंजो नालो हाणे सिंध बस्ती चवनि पिया। हिते असां आयासीं माना वकीलनि भाइरनि जे सोशल मीडिया ते ॾिसी करे ई त चऊं त ग़रीब माण्हू जेके बि आहिनि हिते अची करे पंहिंजी पोज़ीशन वठनि रही सघूं। हिते आयासीं, हिते फ्री में कुझु बि न हो। हीअ मूं पाण जॻह वरिती आहे, खंडर जेको ॾिसो पिया, मूं उन कैश पैसा भरिया आहिनि। असां पैसा अफगानियुनि खे ॾिना आहिनि जेके हितां जा वारिस हुया। अफगानी जेको हिन घर में रहे पियो उन अफगानी खां कैश पैसा ॾेई असां उन अफगानी खां कब्ज़ो वरितो आहे पंहिंजो। बाक़ी इहो सरासर कूड़े त को सिंधी खपाए थो, हे खपाए थो, इहो सिंधियुनि खे पंहिंजो पाण में विड़ायो। ऑपरेशन शुरू थियो आहे, तव्हांखे बि ख़बर हूंदी। ठीकु आहे, पुलिस पंहिंजो जबर ॾाढ हलाए करे केतिरनि माण्हुनि खे गिरफ़्तार बि करे चुकी आहे, घर बि ड्राए चुकी आहे। त तव्हां जेको आया आहियो त तव्हां छा था सम्झो, पैसा भरे चुका आहियो तव्हां? असां पैसा छा थींदो? असां इहो ई बसि हाल वसीलो वारी अलाह के करे वेठा आहियूं। ख़बर ई कान्हे हाणे पोइ अची करे पहुता आहिनि, थी सघे हिते बि पहुचनि। हिते यूनियन जी जेका कमेटी हुई शुरू में, हिते यूनियन जी कमेटी यूनियन वारा हिकु ॾींहुं 2 ॾींहं पहिरियां माना यूनियन वारनि जो जेको वॾो लीडर हुनखे बि पुलिस पकड़े वई। उनजे पकड़ण खां पोइ माना सफ़ा ईअं ख़ामोशी थी वई। न त 2 ॾींहं 3 ॾींहं पहिरियां हिते आवाम हुई। पुलिस जी लाठी चार्ज खां पोइ आवाम बि हिते माना रण जेको ड्राया हुया आहिनि। कुझु जेके हिन घरनि जा वारिस हुया, जेके हिन घरनि में